कोठ जी मौजूद शख्सियत रिटायर उस्ताद हलीमुल्लाह ख्वाजा साहब जिनके गुजारिश कर स्टेज के में पंहिंजे ख्यालन जो इज़हार करें। उस्ताद हलीमुल्लाह ख्वाजा साहब मौजूद शख्सियत रिटायर्ड। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम मानवारा मोहतरम गुलाब के गुलड़न के तालीम तदरीस इल्म अदब नसीहत खलूसियत सिखाण वारा जुमले स्कूलन का आयल उस्ताद साहिबान के दिल के खलूस से भलीकार, ख़ुसूसन असांजो नूरे नज़र चेहरो मोहतरम मानवारो अज़ीम ऐं असां ते हिकिड़ी एहसान जेको थियल आहे असांजे तालुका किंगरीअ ते, उहो आहे साईं नूरला सातो साहब जिन जे हिन काशिम सां जेका हीउ प्रोग्राम मल्हाए रहिया आहिनि। अॼु जेका इहे हिते ख्वाजा जे प्राइमरी स्कूल में हीउ प्रोग्राम कोठायो वियो आहे, इहो असां ख्वाजनि जे लाइ ख़ुशी न आहे, पर हीअ सभिनी जेके बि इलाइक़े जा स्कूल आहिनि ॻोठ आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ हिकु गजल ख़ुशी आहे त हीअ ख्वाजा ॻोठ में हिकु नओं प्रोग्राम जेको कोई प्रोग्राम मल्हायो वियो आहे। ऐं मुंहिंजो बि हिन ई स्कूल सां हिन इदारे सां वास्तो आहे। हीउ स्कूल असांजो 1932 में खुलियो आहे, अंग्रेज़नि जे दौर में खुलियो आहे। असां वॾी ख़ुशनसीबी आहे त हिन स्कूल में प्रोग्राम थिया आहिनि ऐं साईं नूरला सातो जिन असांजे लाइ हिकु किंगरीअ तालुके जे लाइ हिकु अज़ीम शख़्सियत आहिनि, जिन असांजे लाइ हे प्रोग्राम तालुके जे अंदरि मुख़्तलिफ़ हिसनि में कराया आहिनि। ऐं उस्तादनि जी बि महिरबानी आहे जिन हिननि प्रोग्रामनि में ॿारनि खे वधि खां वधि महिनत करे ऐं तमामु सुठा सुवाल ॾिना ऐं ॿारनि जा ॿुधा। हाणे हीअ जेका स्टेज आहे हिन ते अचण सां हर माण्हूअ खे आवाज़ चेंज थी वेंदा आहिनि, उन में लर्ज़श पैदा थींदी आहे ऐं उन में थोरो मुझकारो थींदो आहे। पर जॾहिं असांजा नंढड़ा ॿार हिननि प्राइमरी सतह जे स्कूलनि ते हिन डाइस ते ईंदा, तकरीरूं कंदा, त ॿारनि जो कॉन्फिडेंस वधंदो ऐं उन्हनि जी धड़क ख़तमु थींदी वेंदी। मां हिकु रिटायर उस्ताद आहियां, मूंखे सभिनी उस्तादनि जे लाइ इज़त आहे, सभु मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम आहिनि। मुआशिरे में सभ खां वधीक जेको क़ाबिल एहतराम शख़्सियत आहे त उहो आहे उस्ताद। मुंहिंजी उस्ताद बिरादरीअ खे सभिनी खे गुज़ारिश आहे त ख़ुदा मुस्तक़बिल जा जेके ही मामार आहिनि गुलड़ा आहिनि इन्हनि जो मुस्तक़बिल सवारणु सुधारणु तव्हांजी आम ज़िम्मेवारी आहे। केतिरा माण्हू चवंदा आहिनि त उस्ताद होटल ते वेठा आहिनि, उस्ताद फिल्मुनि ते वेठा आहिनि, उस्ताद सॼो ॾींहुं मोबाइलूं था हलाइनि। बाबा इहे जेके बि आहिनि मसइला स्कूल जे टाइम खां पोइ थियनि त असां उस्तादनि ते कोई बि आङुर न कंदो। जेके ॿारनि में ॾिठो वियो जेको टेबलो पेश कयूं, सुवालनि जा जवाब ॾिनऊं त इन मां असांखे इहा उमेदु ज़ाहिर थी त ॿारनि में घणो कुझु आहे। ईअं न आहे त असांजा अॼु नंढड़ा ॿार आहिनि, सुभाणे इहे असांजा वॾा थींदा। उस्ताद जी महिनत आहे, उस्ताद हिकु अहम किरदारु आहे जेको ज़मीन खां खणी ॿार खे मथे थो आणे। जेके वज़ीर आज़म आहिनि, मुल्क जा सरबराह आहिनि, जेके सदर आहिनि, MP MNAs आहिनि, जुमिले जेके बि ऑफिसर आहिनि, इहा कावश आहे त उस्ताद जी आहे। मुंहिंजी उस्तादनि खे पुरज़ोर इहा अपील आहे त ख़ुदा ॿारनि ते तालीम जो वधीक तवजो ॾियो। इहे मोबाइलियूं, इहे अख़बारूं स्कूल जे टाइम खां पोइ तव्हां ॾिसो। मुंहिंजो पंहिंजो मिसाल आहे, साईं अयाज़ अली महेश्वर साहिबु मुंहिंजे स्कूल में आयो, GBPS गुलण शहाणी तालुका सोबो जहिड़ो UC मड, जिते मां 30 साल ख़िदमत करे आयुसि हिक ई स्कूल में। अॼु मुंहिंजा शागिर्द वॾी पोस्टुनि ते आहिनि, इहा बि इज़त उस्ताद जी आहे। लेफ्टिनेंट कर्नल ताईं आहिनि, FIM ऑफिसर आहिनि, रेलवे में आहिनि। मां कहिड़नि खातनि जो ज़िक्र कयां, अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे बचड़नि सां सिहत सलामती ॾे, ख़ुशि रहनि। अॼु जेका हिते असांजे तालुका किंगरीअ में लाट ॿरी आहे, इंशाअल्लाह इहा सुभाणे असां तालुके सूबेदारे में बि ॿारींदासीं। मां दोस्तनि सां राबितो कंदुसि, जे मां रिटायर उस्ताद आहियां त
का ॻाल्हि न आहे। उस्ताद उस्ताद ई हूंदो आहे, भले रिटायर हुजे या इन सर्विस हुजे। मां लतीफ़ सरकार जो इहो बैत चई पंहिंजी जॻह वठंदुसि, टाइम बि काफ़ी थी वियो आहे। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, खावंद ख़ासि ख़ल्क़ ते मोहम्मद मुकाई, कलमो ते करीम ते पिरचो पढ़ाई, नितो मजानी सॼो ने सम्झे। अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं जन जी, महिरबानी लख लाइक साईं कदम भरे असांजे हिन प्रोग्राम में आया। मांगी थी ये दुआ रब से, मांगी थी ये दुआ रब से, उस्ताद देना जो हो सबसे अलग, उस्ताद देना जो हो सबसे अलग। खुदा ने मिला दिया आपसे, खुदा ने मिला दिया आपसे, और कहा ख्याल रखना ये हैं सबसे अलग।